ओम शांति। अजय मुरारी का 23/4/2023 व्यक्त बाबा का जो रिवाइज कोड था 17/11/94। अव्यक्त बाबा का जो रिवाइज कोड जो टॉपिक का हर गुण व शक्ति से अनुभवन में कोई जीवन अर्थात खुश नसीब था। अज प्यार जे सागर बाप दादा पांजे प्यार स्वरूप ॿारनि सां मिलण आए मिलन मनाइनि था। बाप जो भी प्यार ॿारनि सां अती आहे। ॿारनि जो भी प्यार बाप सां अती आहे न। इहे प्यार जी डोर ॿारनि खे खिचे करे लाहींदी आहे न। ऐं बाप खे भी खिचे करे लाहींदी आहे। ॿार ॼाणदा आहिनि कि परमात्मा प्यार केतिरो सुखदाई आहे न। अगर हिकु सेकंड भी प्यार में खोइजी वञो त अनेक दुख भुलिजी वेंदा आहिनि। दुखनि खे भुलिजी करे सुखनि जी झूले में झूलण लॻी वेंदा आहिनि। इहो अनुभव थींदो आहे न। बाप दादा ॾिसनि पिया कि दुनिया जे हिसाब सां आत्मायूं केतिरी साधारण आहिनि, लेकिन भाग्य केतिरो ऊंचो श्रेष्ठ आहे। जो तुझे कल्प में चाहे कोई धर्मात्मा महात्मा हुजे, लेकिन अहिड़ो श्रेष्ठ भाग्य न त कंहिंखे प्राप्त कयो आहे, न कंहिंखे प्राप्त थियो आहे, न थी सघंदो आहे। त अति साधारण ऐं अति श्रेष्ठ भाग्यवान आयो न। बाप दादा की साधारण आत्मा ही पसंद आहिनि। छो? बाप स्वयं भी साधारण तन में ईंदा आहिनि। कोई राजा जे तन में व रानी जे तन में न ईंदा आहिनि। कोई धर्मात्मा महात्मा जे तन में न ईंदा आहिनि। साधारण तन में स्वयं भी ईंदा आहिनि ऐं ॿार भी साधारण ही ईंदा आहिनि। अॼु जो करोड़पति भी साधारण आहे। साधारण ॿारनि में भावना आहे न। सत्य जे साथ सां त साधारण आहे। साधारण ॿारनि में भावना हूंदी आहे ऐं बाप खे भावना ही खपे। देहवान वारा न खपनि। जेतिरो वॾो थींदो ओतिरो भावना न हूंदी, लेकिन भान हूंदो त बाप खे भावना जो फल ॾियणो आहे। ऐं भावना साधारण आत्माउनि में ही हूंदी आहे। नामी ग्रह में आत्माउनि वटि न भावना आहे न समय आहे। त बाप ॾिसनि पिया कि केतिरा साधारण ऐं केतिरी श्रेष्ठ भावना जो फल प्राप्त करनि था। हिन करे ड्रामा अनुसार संगम युग में साधारण थियण हीअ भी भाग्य जी निशानी आहे। छोकि साधारण आत्मा ही बाबा खे दिल सां पंहिंजो ठाहे सघंदी आहे। बाबा जो प्यार अनुभव कर सकती है। बाबा के सच्चे दिल सां प्यार भी ॾेई सकती है, समय भी ॾेई सकती है। बाबा सां ॻाल्हियूं करण में छोजी संगम ते भाग्य विधाता भाग्य जी श्रेष्ठ लकीर खींचनि था न। ऐं साथ साथ भाग्य जी लकीर खींचण जो कलम भी ॿारनि खे ॾिनो आहे न। कलम मिली आहे न। भाग्य जी लकीर खींचण ईंदो आहे न। केतिरी लंबी लकीर खींची आहे। नंढी मोटी त न खींची अथव न। नंढी मोटी जेतिरो चाहो ओतिरो भाग्य ठाहे सघंदा है। खुली छूट आहे और सभिनि खे छुट्टी आहे न। चाहे नया आहिनि चाहे पुराणा आहिनि। सप्ताह कोर्स कयो, बाप खे पहचानियो ऐं बाप भाग्य जो कलम ॿारनि खे ॾेई सघंदो आहे। ये परमात्मा प्यार आहे न। पर प्यार जी निशानी छा हूंदी आहे? जो जीवन में खपे उहो अगर कोई कंहिंखे ॾींदा आहियो त उहो ई प्यार जी निशानी आहे। त बाप जे प्यार जी निशानी आहे। जो जीवन में खपे उहो सर्व कामना पूरी करे ॾींदो आहे। त बाप जे प्यार जी निशानी छा आहे? जो असांखे जीवन में खपे उहो सर्व कामनायूं पूरन करे ॾींदो आहे। सुख शांति त खपे न। अगर कोई वस्तु हिकु ॿ खे ॾींदा आहिनि त हुन सां सुख मिलंदो आहे छा? त बाप सुख छा ॾींदो आहे? लेकिन सुखनि जो भंडार तव्हां सभिनि खे ॾेई छॾींदो आहे। सुख शांति त खपे न। अगर कोई वस्तु हिक ॿिए खे ॾींदा आहिनि त हुन सां सुख मिलंदो आहे? बाबा प्रश्न था पुछनि।
त बाप सुख छा ॾींदो आहे, लेकिन सुखनि जो भंडार ई ॾेई छॾींदो आहे। सुखनि जो भंडार आहे न, पूरो स्टॉक आहे या हिकु कमरो 2 कमरा आहिनि, भंडार आहे न सभिनि वटि। जीअं बाप सुख जो सागर आहे, नदी ऐं तालाब न आहे, सागर आहे, त ॿारनि खे बि सुखनि जे भंडार जो मालिक ठाहींदो आहे न बाबा। कोई सुख जी कमी आहे छा, कोई अप्राप्ति आहे छा, पोइ न कोई सुख जी कमी आहे, बाबा पुछनि था। कोई अप्राप्ति आहे, पोइ इहो न चइणो की थोरी सी शक्ति ॾियो, ॾियो ॾियो करण जी आवश्यकता ई न आहे न। बाप त सभु ॾेई छॾियो अथई न असांखे, बाबा त असांखे सभु कुझु ॾेई छॾियो अथई, सिर्फ़ु हुनखे कार्य में लॻाइण जी विधि खपे। बाबा त असांखे शांत स्वरूप आत्मा चयो अथई न, त शांति जे सागर जी संतान आहियूं, त कार्य में लॻायो, मां शांत आत्मा आहियां। ऐं विधि बि बाप द्वारा अनेक प्रकार जी मिली आहे, सिर्फ़ु हुनखे समय प्रति समय कार्य में लॻाईंदा न आहियूं। हिन लाइ थींदो हूंदे में बि हुनजो लाभ न वठंदा आहियो। केतिरो वॾो भाग्य आहे, केतिरो सहज मिले थो न। कोई महिनत कई छा, हिकु टंग ते खड़ो त न थियणो पए न, हिकु टंग ते त खड़ो न थियणो पए न, या सेकंड जे दर्शन जे लाइ क्यू में खड़ो थियो, ईअं बि न। आराम सां वेठा आहियो न, हेठि बि फॉर्म ते वेठा आहियो, आराम सां ई सहज श्रेष्ठ भाग्य ठाहियो था न। ये नशो आहे न, सभी नशे सां चवंदा आहिनि की भाग्य विधाता संजो आहे। जॾहिं भाग्य विधाता संजो थी वियो त भाग्य कंहिंखे ॾींदो, भाग्य विधाता खे पंहिंजो ठाहियो, अर्थात भाग्य जे अधिकार खे प्राप्त करे छॾियो। जेके नशो आहे उहो सदा इहो ई अनुभव कंदा आहिनि कि भाग्य मुंहिंजो न हूंदो त कंहिंजो हूंदो। भाग्य विधाता खे पंहिंजो ठाहियो, अर्थात भाग्य जे अधिकार खे प्राप्त कयो। जेके नशो आहे उहो सदा इहो ई अनुभव कंदो कि भाग्य मुंहिंजो न हूंदो त कंहिंजो हूंदो, छो जो भाग्य विधाता ई मुंहिंजो आहे। एतिरो नशो आहे, या कॾहिं कॾहिं चढ़ंदो आहे, कॾहिं कॾहिं उतरंदो आहे। संगम जो समय केतिरो नंढो आहे न, ऐं तव्हां मेजोरिटी त सभु नया आहियो, केतिरो थोरो समय मिलियो आहे न, लेकिन ड्रामा में विशेष हिन संगम जी विशेषता आहे कि कोई नयो हुजे या पुराणो, नए खे बि गोल्डन चांस नंबर अॻियां वञण जो आहे। त नयन में उमंग आहे, या सम्झंदा आहियो असांखां अॻियां त ॾाढा आहिनि। त बाबा चए थो नयन में उमंग आहे, या सम्झंदा आहियो कि असांखां अॻियां त ॾाढा आहिनि, असां त आया ई हाणे आहियूं न। ये खुली छूट आहे, जेतिरो अॻियां वधण चाहियो ओतिरो वधी सघंदा आहिनि, सिर्फ़ु अभ्यास जो अटेंशन खपे। हाणे बि कोई चाहे त बाबा चईंदो न कि हाणे बि कोई चाहे और लॻी वञे बाबा खे यादि करण में, हर गुण हर शक्ति जेके कार्य में लॻाइण, त हुनखे वर्षो मतलब पंहिंजी बुद्धि में धारण कर, अभ्यास हुन शक्ति गुणनि खे जीवन में अभ्यास में लाइण जो सम्झो हुजे। कोई पुराणो अलबेलो थी वेंदो आहे ऐं तव्हां नया अलबेला न थियो त अॻियां वधी सघंदा आहियो न, नंबर वठी सघंदा आहियो न। ॾिसो स्कूल में बि थींदो आहे न, ॿार साल भर पढ़ाई कंदो आहे, लेकिन कोई महीनो बि ध्यान सां पढ़े त नंबर 1 अची वेंदो आहे। साल भर पढ़ाई न कई, लेकिन 1 महीनो सुठी रीति कई, भी असां भी थोड़े समय में नया नया भी अॻियां वञी सघंदा आहियूं। नंबर वठणो आहे न, फर्स्ट नंबर न, फर्स्ट डिवीजन। फर्स्ट नंबर त ब्रह्मा बाबा निश्चित थी वियो न, लेकिन फर्स्ट डिवीजन में जेतिरो चाहियो ओतिरो अची सघंदा आहियो। त सभी कंहिं डिवीजन में ईंदा, सभी फर्स्ट में ईंदा त सेकंड में केर ईंदा, माताऊं कंहिं में ईंदियूं, फर्स्ट में ईंदियूं। ॾाढो सुठो अचणो ई आहे, इहे दृढ़ निश्चय भाग्य खे निश्चित करे ॾींदो आहे न। बाबा चए थो अचणो ई आहे,
ये दृढ़ निश्चय भाग्य खे निश्चित करे ॾींदो आहे न। पतो न ईंदासीं न ईंदासीं, पतो न अॻियां हली कोई माया न अची वञे। माया बि ॾाढी चतुर आहे। अहिड़े व्यर्थ संकल्प कॾहिं बि न करणा आहिनि कि माया न अची वञे। माया बि ॾाढी चतुर असांखे हाराए छॾंदी। जॾहिं सर्व शक्तिवान साथ आहे त माया त हुनजे अॻियां पेपर ठाहे करे, इन करे घबराइणो न आहे। पतो न जो संकल्प न करणो आहे। मस्त नॉलेजफुल ठही हर कर्म कंदा हलो। साथ जो अनुभव सदा ही सहज ऐं सेफ रखंदो वञो। साथ भुलिजी वेंदा है तो मुश्किल लगता है, लेकिन सभिनि जो वाइदो आहे छा कि साथ रहंदासीं, साथ हलंदासीं। इहो ई वाइदो आहे कि अकेला रहंदासीं, अकेला वेंदासीं। त साथ जो अनुभव वधायो। ॼाणंदा आहियो कि साथ आहे, मञदा बि आहियो, लेकिन फर्क छा पइजी वेंदा है। ॼाणंदा बि आहियो, मञदा बि आहियो, लेकिन समय ते हुन प्रमाण न हलंदा आहियो। माया जो फोर्स, ये जो कोर्स आहे हुनखे भुलाए ॾींदो आहे। लेकिन छा माया ॾाढी बलवान आहे? उहो बलवान आहे या असां बलवान आहियूं? या कॾहिं माया बि बलवान थी वेंदी आहे? तव्हां बलवान आहियो? बाबा प्रश्न पुछनि। तव्हांजी कमज़ोरी माया आहे या ॿियो कुझु न? तव्हांजी कमज़ोरी माया ठही करे ईंदी आहे। जे शरीर जी कमज़ोरी बीमारी ठही करे साम्हूं ईंदी आहे न, ईअं ई आत्मा जी कमज़ोरी माया ठही करे सामनो कंदी आहे। त न कमज़ोर ठहिणो आहे न माया अचणी आहे। लक्ष्य ई आहे माया जी जगत जी। असां सभिनि जो लक्ष्य छा आहे? माया जी जगत जी ठहिणो आहे। केतिरी बार विजयी थिया आहिनि, अनगिनत बार। पोइ बि घबराइजी वेंदा है। कोई नई ॻाल्हि थींदी आहे त छा थींदो आहे? नई ॻाल्हि हुई न, मूंखे पतो न हुयो, हिन करे घबराइजी वियासीं। लेकिन हिकु तरफ़ चईंदा है अनेक बार जा विजयी, पोइ छो घबराईंदो आहे? बाबा जो प्यार ई आहे कि हर बार श्रेष्ठ आत्मा ठही राज्य अधिकारी ठही वञे। बाबा जो प्यार ई आहे कि हर आत्मा श्रेष्ठ आत्मा ठही करे राज्य अधिकारी ठही वञे। प्रजा अधिकारी त न हूंदी न, त राज्य अधिकारी अर्थात हर कर्मेंद्री जी। कर्मेंद्री में असांखे मन, बुद्धि, संस्कार बि असांजो मन, बुद्धि, संस्कार बि सूक्ष्म कर्मेंद्रिय आहे न, त इन्हनि ते बि विझी। स्थूल कर्मेंद्रियनि ते त विजय पायो ई आहे, लेकिन सूक्ष्म बि। अगरि पंहिंजी कर्मेंद्रियनि जे मथां, मन, बुद्धि, संस्कारनि जे मथां विजयी न, त प्रजा ते छा राज्य कंदासीं? अगरि अहिड़ा राज्य ठहियो त पंहिंजे मथां विजय न पाए सघंदव त सतयुग बि कलयुग ठही वेंदो। हिन करे चेक करो, मन, बुद्धि, संस्कार कंट्रोल में आहिनि? मन असांखे हलाईंदो आहे या मन खे हलाइण वारा आहियो? जॾहिं कंप्लेन कंदा आहियो कि मुंहिंजो मन अॼु नथो लॻे, मुंहिंजे मन अॼु भटके थो, त इहा मन जी थियो। अॼु मन उदास आहे, अॼु मन ॿियो आकर्षण जी तरफ़ वञे थो, इहे विजय जो संकल्प आहिनि। त जो स्वयं ही विजय न पाए सघंदो त वो विश्व ते कीअं राज्य करे सघंदो? जो स्वयं ही विजय न पाए सघे त वो विश्व ते छा विजय प्राप्त करे सघंदो? हिन करे चेक करो, कर्मेंद्री जीत, मन जीत केसि ताईं ठहिया आहिनि। अगर फर्स्ट डिवीजन में अचणो आहे त ये लक्षण सां लक्ष्य खे प्राप्त करो। असांजी स्थूल और सूक्ष्म कर्मेंद्रियूं सब कंट्रोल में हुजणी खपनि। असांजो मन, बुद्धि, संस्कार सब कंट्रोल में हुजणा खपनि। पासा त ॾिसंदा आहिनि कि ॿार उमंग उत्साह में बि रहंदा आहिनि। ज्ञान जी जीवन सुठी बि लॻंदी आहे। ज्ञान ॿुधण ॿुधाए हिन में बि सुठा अॻियां वधनि था।
लेकिन हल्दे हल्दे अगर कमजोरी अची वेंदी आहे त हुनजो कारण छा? विशेष कारण आहे कि जो चईंदा आहियो उहो चुस्त ॿुधंदा आहियो। हुन हिकु हिकु गुण, हिकु हिकु शक्ति, हिकु हिकु ज्ञान जे पॉइंट जो अनुभव घटि आहे। त बाबा छा ॾिठई अॼु कि सभिनि आत्माउनि में हिकु हिकु गुण, हिकु हिकु शक्ति, हिकु हिकु ज्ञान जे पॉइंट में जो अनुभव घटि आहे। मानो सॼे ॾींहं में स्वयं बि वो ॿियनि खे बि केतिरो बार चईंदा आहियो मां आत्मा आहियां, तव्हां बि आत्मा आहियो, शांत स्वरूप आहियो, सुख स्वरूप आहियो। केतिरी बार स्वयं बि सोचदा आहियो, ॿियनि खे बि चईंदा आहियो। लेकिन हलदे फिरदे आत्मिक अनुभूति ज्ञान स्वरूप, लेकिन हलदे फिरदे आत्मिक अनुभूति ज्ञान स्वरूप जे हर संकल्प बोल कर्म में ज्ञान माण्हुनि खे अनुभव थियणो खपे कि हा ये ज्ञानी आत्मा है। प्रेम स्वरूप शांत स्वरूप जी अनुभूति थियणी जो खपे उहा घटि आहे। ॿुधण चइण ज्यादा आहे, अनुभूति घटि आहे। लेकिन सभिनि खां वॾी अथॉरिटी अनुभव जी हूंदी आहे त हुन अनुभव में खोइजी वञे। जॾहिं चईंदा आहियो शांत स्वरूप, त स्वरूप में स्वयं खे ॿियनि खे शांति जी अनुभूति थियणी खपे। हिकु हिकु गुण जो वर्णन कंदा आहियो, शांति शक्तियुनि जो वर्णन कंदा आहियो, लेकिन शक्ति व गुण समय ते अनुभव में अचणी खपे। लेकिन जो शक्ति ऐं गुण असां चऊं था उहो समय ते अनुभव में अचणी खपे। कई चईंदा भी रहंदा आहिनि कि सहन शक्ति धारण करणी खपे, सहनशीलता सुठी आहे, लेकिन अनुभूति न थींदी आहे। न अनुभूति जी कमी जे कारण जेतिरो चाहींदा आहियो ओतिरो पाए न सघंदा आहियो। अगरि सभिनि खां पुछूं कि जेतिरो पुरुषार्थ थियणो खपे ओतिरो आहे त थोड़ा हा चईंदा त जेतिरो मिले थो ओतिरो जीवन में व कर्म में अनुभव आहे। सिर्फ सोचण सां अनुभव न, लेकिन चलन में कर्म में शक्तियों गुण स्वयं खे भी अनुभव थियनि, ॿियनि खे भी अनुभव थियणो खपे। चईंदा ई आहियो न ज्ञान स्वरूप, त वो स्वरूप ॾेखारण में ॾियणो खपे न। ऐं स्वरूप सदा हुजे, स्वरूप कॾहिं कॾहिं न हूंदो आहे। अज्ञानता जे जीवन में यदि कंहिंजो क्रोध स्वरूप हूंदो आहे त जॾहिं बि कोई ॻाल्हि हूंदी आहे त उहो स्वरूप ॾेखारण में ॾींदो आहे न, छिपंदो न आहे। चाहे नंढी ॻाल्हि हुजे या वॾी ॻाल्हि हुजे, लेकिन जंहिंजो जो स्वरूप हूंदो आहे न उहो ॾेखारण में ॾींदो आहे। स्वयं खे भी अनुभव थींदो आहे, ॿियनि खे भी अनुभव थींदो आहे। छा चईंदा आहिनि कि क्रोधी आहिनि त संस्कारी क्रोध जो आहे, त क्रोध ॾेखारण में ॾींदो आहे न। ये ज्ञान स्वरूप शांत स्वरूप सुख स्वरूप असांजो ईअं संस्कारी स्वरूप ई ॾेखारे मिले। ये असांजो संस्कारी थी वञे, सदा शांत रहनि, सदा ज्ञान स्वरूप बाबा जे ज्ञान जे हिसाब सां जीवन जीअं, सदा सुख स्वरूप। ॾिसो बाबा केॾी सहज रीति सां असांखे सम्झाइण छॾियईं। ज्ञान काल में जेका माण्हुनि जो संस्कार हूंदो आहे उहो उन्हनि जे स्वरूप में अनुभव थींदो आहे। त असांजे भी जीवन में ज्ञान गुण शक्तियों जो बाबा असांखे ॾिनी थी, उहो हर गुण हर शक्ति हर ज्ञान जी पॉइंट स्वरूप में अनुभव थियणी खपे। त अनुभव मूर्त इहा आहे श्रेष्ठ पुरुषार्थ जी निशानी। त पुरुषार्थ अनुभव खे वधायो, जो चयो उहो अनुभव कयो। अगर अनुभव न थींदो त हुनजो कारण इहो आहे कि जिस समय प्रति समय विधि मिलंदी आहे हुन विधि जे मथां अटेंशन घटि आहे। जेतिरो ज्ञान खे शक्तियुनि खे गुणनि खे रिवाइज कंदा वेंदव त रियलाइज थींदो वेंदो। मन ई मन में असांखे मनन करो हर गुण हर शक्ति के मनन करो, रिवाइज करो। तॾहिं असांजी सोचता रहंदासीं त आपे स्वरूप में अची वेंदो न। शुद्धि जो सोचता आहियूं उहो ई बोल कर्म में ईंदो आहे न।
रिवाइज न कंदा आहियो त रियलाइज़ेशन बि घटि थींदो आहे। ॿुधो ॾाढो सुठो, लेकिन हलंदे हलंदे रिवाइज थियणो खपे। जे दुनिया वारा चईंदा आहिनि न कि कर्म ही योग आहे, कर्म और योग अलॻि न मञंदा आहिनि। कर्म ही योग मञंदा आहिनि। कर्म सां योग लॻाइण, हिनखे कर्म योग समझदा आहिनि। मतलब कर्म ही योग आहे, कर्म सां ही योग लॻाए। योग मतलब याद, कर्म ही याद हुजे त असां कर्म योगी आहियूं। कर्म सां योग लॻाईंदा आहिनि, लेकिन कर्म और योग ॿिन्ही जो बैलेंस खपे। योग मतलब परमात्मा खे यादि करणु, कर्म में बिजी रहण योग न आहे। कर्म कंदे योग जो अनुभव थियणो खपे। कर्म में बिजी थी वेंदा आहियो त कर्म ही श्रेष्ठ थी वेंदो आहे न। योग असां बाबा खे यादि करणु, भगवान खे यादि करणु त किनारो थी वेंदो आहे। हलंदे हलंदे इहो ई अलबेलोपन ईंदो आहे न। भक्ति मार्ग में माण्हू कर्म खे योग, कर्म सां योग लॻाईंदा आहिनि कि कर्म खे ही करणो आहे, कर्म में बिजी रहणो आहे, इहो ई योग आहे। त कर्म सां योग लॻाईंदा आहिनि, लेकिन कर्म ऐं योग ॿई अलॻि चीज आहिनि। कर्म जो असां कर्म था करूं, योग मतलब कंहिंखे यादि करणु, परमात्मा खे यादि करणु, उन्हनि सां गॾु कर्म करणो आहे। त बाबा चए थो कि योग खे किनारो न करो, हलदे हलदे ये अलबेलोपन अची वेंदो आहे जो कर्म में योग जो अनुभव थियणो खपे। कर्म में योग जो अनुभव, बाबा जी यादि जो अनुभव थियणो खपे। हिनखे कर्म योगी चइबो आहे। मूल ॻाल्हि आहे अनुभवी स्वरूप ठहियो, हिकु हिकु गुण जे अनुभव में खोइजी वञो, शक्ति स्वरूप ठही वञो, पंहिंजे स्वरूप सां शक्तियूं दिखाए में ॾियनि। हिकु हिकु गुण दिखाए में ॾिए, असांजे कर्मनि द्वारा, असांजे स्वरूप द्वारा शक्तियूं दिखाए में ॾियनि। हाणे बि ॾिसो, अगरि कोई में विशेष शक्ति हूंदी आहे त हुनजे लाइ चईंदा आहिनि इहे ॾाढो सहनशील आहे, हिन में समाइण जी शक्ति ॾाढी दिखाए में ईंदी आहे। त कोई में दिखाए में ॾींदी आहे, कोई में न, कॾहिं दिखाए में ॾींदी आहे, कॾहिं न, त अटेंशन घटि थी वियो। त हर शक्ति, हर गुण, हर ज्ञान जी पॉइंट असांजी स्वरूप में अनुभव असां बि करूं, ॿिया बि कनि। उहो तॾहिं थींदो जॾहिं पहिरियों स्वयं जो अनुभव, स्वयं खे अनुभव थींदो। अगरि स्वयं अनुभवी हूंदो त ॿियनि खे बि स्वतः ई अनुभव थींदो। और जॾहिं अनुभव कंदा आहियो त केतिरी ख़ुशी थींदी आहे न। हिकु सेकेंड बि अगरि कंहिं गुण शक्ति जो अनुभव थींदो आहे त केतिरी ख़ुशी थींदी आहे न। ऐं जॾहिं सदा अनुभव स्वरूप थी वेंदा आहियो त चेहरे ते ख़ुशी जी झलक, ख़ुशनसीबी जी झलक अनुभव थींदी आहे न। त अनुभव खे वधायो, विधि त स्पष्ट आहे न। अच्छा, सभी ख़ुशनसीब त आयो ई, लेकिन विशेष ख़ुशी मनाइण आयो त सभिनि खे ख़ुशी मिली, सभु आराम सां रहियल आहियो, मन आराम में आहे त तन खे आराम मिली वेंदो। त मुख्य छा आहे, असांजो मन आराम, त मन शांत हुजणो खपे, त तन खे आराम मिली वेंदो। त इहो थियणो ई आहे न। जेतिरो स्थान वधंदो ओतिरो घटि थियणो ई आहे। इहा भावी आहे। हुनखे छा कंदव त सुठो आहे, रिहर्सल थिए थी न, जाते विहारो, जीअं विहारो, जीअं बि सुम्हायो, हिनजी रिहर्सल थिए थी न। त पट ते सोयण सुठो आहे न। पट राजा ठही वियो न। जेका पट ते सोईंदा आहिनि, सुम्हिया त उहो बाबा चईंदा आहिनि न, पट ते वियो, पट ते जेका सुम्हिया आहिनि उनखे बाबा चईंदा आहिनि इहा पट राजा पट रानियूं आहिनि। हेॾा सारा पट राजा ऐं पट रानियूं आहिनि। शास्त्रनि में त पट रानी पट राजा जो ॾाढो गायन आहे न। तव्हां त ॾाढो सहज ठही वियो न। कोई तकलीफ़ आहे, बाप दादा ऐं निमित आत्मा सोचदियूं आहिनि कि इहे सभु आराम सां रहनि, लेकिन ज्यादा संख्या में भी आराम लगदो आहे त ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। जाते बि रहो हुते ख़ुशी आहे न, कोई तकलीफ़ न आहे। ऐं ॿिया बि सॾु करो,
सिर्फ़ हिकु सूचना हली वञे कि जो अचणु चाहे वो अची वञे त छा करणो पवंदो? अखंड तपस्या करणी पवंदी, ख़ुशी जी खुराक खाओ, अखंड योग करो, हो त सभी अची सघंदा आहिनि। छा करण? रोटी जे बदिले ख़ुशी जी खुराक खायो ऐं अखंड योग तपस्या करो त पोइ सभी अची सघंदा आहिनि। कंदा थकजो त न, बुख त न लॻंदी। 7 ॾींहं न खायो, 7 ॾींहं खाइण न मिलंदो। बाप दादा अहिड़ो हथ नथा कराइनि चाहिनि, छोकी असां सहज योगी आहियूं न। इन करे बाबा जे ॾिसो, बाबा जे घर में सभु प्रकार जो भोजन बि मिलंदो आहे। मां ॿार खाई पी बाबा खे यादि करे मौज में सुधा रहंदा आहिनि। तो ये परमात्मा मिलन घट भाग्य न आहे, ये परमात्मा मिलन जो श्रेष्ठ भाग्य कोटन में कोई आत्माउनि खे मिलंदो। अच्छा मिली वियो न। भक्ति में त जड़ चित्र मिलंदा आहिनि ऐं हिते त चैतन्य में बाप ऐं ॿारनि सां, बाप पंहिंजे की लॾे ॿारनि सां मिलन मल्हाइनि था, रोहरियान भी कंदा आहिनि। त इहा भाग्य कोई घटि न आहे। पोइ बि तव्हां सभु लकी आहियो, समय जी गति बदलदी वेंदी आहे न। हाणे पोइ बि आराम सां वेही करे ॿुधो था, अॻियां हली करे वृद्धि थींदी त बदलदा। पोइ बि तव्हां लकी सितारा आहियो न, लकी आहियो छो जी टू लेट जे टाइम ते न आया आहियो, लेट जे टाइम ते आया आहियो त सभु ख़ुशि आहियो न। हुन समय त समय हुयो, हाणे त टू लेट थी वियो न। बाबा जो पाठ हाणे वित जो बि ख़तम थी वियो त हाणे जेका ॿार ईंदा, पर हाणे बि बाबा जी असांखे मदद त मिले ई थी, बाबा जो ज्ञान ॿुधूं ई था। हाणे बि कोई ॿार नयो अचे ऐं अॻियां वधणु चाहे त बाबा हुनखे बि वधाइनि था न। अच्छा, चारों ओर जी सर्वश्रेष्ठ भाग्य विधाता जी भाग्यवान आत्माएं की सदा मन जी जगत जीत जे निश्चय और नशे में रहण वारे, सदा हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जी अनुभवी आत्माएं की सदा बाप के साथ रखण वारा कंबाइंड स्वरूप आत्माएं की सदा श्रेष्ठ भाग्य जी लकीर के सहज श्रेष्ठ ठाहिण वारा अहिड़ा अति समीप श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान आहे वाणी ऐं मन सां ॿिन्ही सां हिकु साथ सेवा करण वारा सहज सफलता मूर्त। वास्तव सां गॾु संकल्प शक्ति द्वारा सेवा करण, इहे ई पावरफुल अंतिम सेवा आहिनि। जॾहिं मन सां सेवा ऐं वाणी जी सेवा ॿिन्ही जो कंबाइंड रूप हूंदो आहे तॾहिं सहज सफलता थींदी आहे न। इन खां दुगनी रिज़ल्ट मिलदी आहे। वाणी जी सेवा करण वारा त थोड़ा हूंदा आहिनि, बाक़ी रेख देख करण वारा आहिनि। ॿियनि जे कार्य में जो रहंदो आहे उन्हनि सां मन सां सेवा करणी, उन्हनि खे मन सां सेवा करणी खपे। ॿियनि कार्यनि में जीअं वाणी जी सेवा त थोड़ा, लेकिन सभु ॿिया कम जो हूंदा आहिनि, सभु संभालण, रोटी आदि सभु जो बाक़ी स्थूल सेवा करण वारा ज्यादा हूंदा आहिनि न, त उन्हनि खे मन सां सेवा करणी खपे। हिन सां वायुमंडल योग युक्त थी वेंदा। ॿिया कार्य में जो रहंदा आहिनि, बाक़ी देख रेख करण वारा, ॿिया कार्यनि में जो देख रेख करण वारा ऐं ॿिया बि कार्य में जो रहण वारा आहिनि, उन्हनि खे मन सां सेवा पंहिंजे शुद्ध संकल्पनि सां बि वो वायुमंडल खे ठाहे सघंदा आहिनि। सॼे घर में सेंटरनि ते या हेॾे होॾे जो बि प्रोग्राम हूंदो आहे त उहो त देख रेख वारा ई, ॿिया कम वारा ई जो सभु तरफ़ घुमंदा रहंदा आहिनि, त हुननि जी मनसु सुठी हूंदी त वायुमंडल सुठो रहंदो। हर हिकु सम्झे मूंखे सेवा करणी आहे ऐं जो न स्टेज ते थो अचे, न देख रेख थो करे,
अगर पंहिंजी घर गृहस्थी में भी जो ॿार वेठा आहिनि उहो भी उन्हनि खे भी पतो लगे न लगे, लेकिन रोज दावत जी घर में काथे न काथे प्रोग्राम थींदो ई आहे। अगर उहो भी मन सां शुभ संकल्प कंदा, बाबा खे याद कंदा, त उन्हनि जो भी योगदान हुन सेवा में मिली वेंदो। त हर हिकु सम्झे कि मूंखे सेवा करणी आहे, त वातावरण भी पावरफुल थींदो, सेवा भी डबल थी वेंदी। त वातावरण भी पावरफुल थींदो, सेवा भी डबल थी वेंदी। स्लोगन आहे, सदा हिकड़ स्थिति जे आसन ते विराजमान रहो त अचल अडोल रहंदासीं। आत्मा जी हिकड़ स्थिति। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।